लाहौर मोटरवे ते औरत सां इज्तिमाई ज़्यादती वारे केस में गिरफ़्तार जवाबदार शफ़क़त अली जा छिरकाईंदड़ इंकशाफ़। जवाबदार शफ़क़त इंकशाफ़ कंदे चयो आहे त लाहौर मोटरवे वारदात वारे ॾींहुं कार्रवाई लाइ 3 ॼणा निकिता हुआसीं, जिन में हू पाण, आबिद अली ऐं हिकु बाला मिस्त्री नाले शख़्स शामिल हो। हू ऐं आबिद अली वारदात लाइ शादरा खां अॻिते विया हुआ, जॾहिं त बाला मिस्त्री साणनि गॾु न हो। जवाबदार शफ़क़त चयो त लाहौर मोटरवे ते वारदात वारी राति हू उते वेझो घर जी छित ते वेठा हुआ। गिरफ़्तार जवाबदार शफ़क़त इंकशाफ़ कंदे चयो त लाहौर मोटरवे वारदात जे वक़्तु खेनि शराब पीतल हो। हुननि शराब वारदात खां अॻु वेझी वारी इमारत जी छित ते पीतो हो। उन दौरान हुननि ॾिठो त हिकु गाॾी रोड ते अची बीठी, घणी देर ताईं गाॾी बीठल रही त पोइ हुननि फुर करण जो फ़ैसिलो कयो। जवाबदार इंकशाफ़ कंदे चयो त फुर बाद हुननि औरत सां इज्तिमाई ज़्यादती करण जो फ़ैसिलो कयो, पर औरत मुज़ाहिमत कई ऐं रोड खां हेठि अचण खां इनकार कयो। औरत जी मुज़ाहिमत ते आबिद गाॾी जो शीशो टोड़ियो, जंहिं दौरान औरत जो हथ ज़ख़्मी थियो। जवाबदार शफ़क़त चयो त औरत जी मुज़ाहिमत बाद हुन जे ॿारनि खे खंयो ऐं हू रोड खां हेठि हलिया विया, जंहिं ते औरत गाॾी मां लही रस्ते खां हेठि अची वई ऐं पोइ हुन ऐं आबिद गॾिजी औरत खे ज़्यादती जो निशानो बणायो। जवाबदार शफ़क़त चयो त हुननि मोटरवे वाक़े बाद किला सत्तार शाह में राति गुज़ारी हुई। ॿिए ॾींहुं हू दीपालपुर हलियो वियो हो, जॾहिं त आबिद अली पंहिंजे वालिद जे घर मांगा मंडी हलियो वियो हो। हुन जो आबिद अली सां आख़िरी राब्तो 3 ॾींहं पहिरीं थियो हो। हुन चयो त वकारुल हसन बि गिरोह में शामिल हो, पर हू मोटरवे वारदात में मुलविस न हो। वकारुल हसन बाबति इंकशाफ़ कंदे शफ़क़त चयो त मोटरसाइकिल चोरी जी वारदातुनि में वकारुल हसन शामिल रहियो आहे ऐं चोरी कयल गाॾियुनि जा स्पेयर पार्ट्स बिलालगंज मार्केट लाहौर में विकिरो कंदा हुआ। जवाबदार शफ़क़त इंकशाफ़ कंदे चयो त हुननि जा कच्चे जे इलाइक़े में राब्ता आहिनि। वारदातुनि बाद हू कच्चे जे इलाइक़नि में रूपोश थी वेंदा आहिनि। हुन चयो त हू राति जो पंहिंजे घरनि में नाहिनि सुम्हंदा, छाकाणि त राति जो पुलिस संदनि घरनि ते छापा हणंदी हुई। हू ॾींहं जो पंहिंजे घरनि में वेंदा हुआ। जवाबदार शफ़क़त लाहौर मोटरवे जे मुख्य जवाबदार आबिद अली बाबति इंकशाफ़ कंदे चयो त आबिद अली 1 महीनो अॻु फैक्ट्री एरिया थाणे जी हद में शेखुपुरा जे इलाइक़े में फुर दौरान हिकु औरत खे ज़्यादती जो निशानो बणायो हो। इन वाक़े जो केस फैक्ट्री एरिया थाणे ते दाख़िल थियो, पर उन में सिर्फ़ फुर वारदात जो ज़िक्र कयो वियो, जॾहिं त फरियादी बि वधीक केस जी कार्रवाई खां इनकार करे छॾियो हो। जवाबदार शफ़क़त अली चयो त हू लाहौर सियालकोट मोटरवे ते इन खां पहिरीं बि फुर जूं वारदातूं करे चुका आहिनि।